अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आऊं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु मां अव्हां सां डिस्कस करण वारो आहियां जीके जा कुझु अहम सवालनि ऐं जवाबनि खे विथ एक्सप्लेनेशन सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसंदा, ठीकु आहे। पहिरियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि, हू इन्वेंटेड दी टेलीफोन, यानी टेलीफोन कंहिं ईजाद कयो। सो हिन जो आंसर आहे एलेक्जेंडर ग्राहम बेल, ठीकु आहे। टेलीफोन 1876 ईस्वीअ में एलेक्जेंडर ग्राहम बेल ईजाद कयो, जेको स्कॉटलैंड जो ॼाओ ऐं अमेरिका जो रहवासी हो, ठीकु आहे। ॿियो नंबर असां वटि क्वेश्चन आहे, हू इन्वेंटेड दी लाइट बल्ब, बत्ती ऐं बल्ब कंहिं ईजाद कई। सो हिन जो आंसर आहे थॉमस एडिसन। ठीकु आहे। थॉमस एडिसन 1879 ईस्वीअ में बल्ब ऐं बत्ती ईजाद कयो, जंहिं दुनिया खे रोशनी ॾिनी। अच्छा, टियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि, व्हाट इज़ दी कैपिटल ऑफ चाइना, चीन जे गादी वारो हंधि कहिड़ो आहे। सो हिन जो जवाबु आहे बीजिंग, ठीकु आहे। बीजिंग चीन जे गादी वारो हंधि आहे, जेको मुल्क जे सियासी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ तौरु मशहूरु आहे। आख़िरी असां वटि क्वेश्चन आहे, हू इन्वेंटेड दी एयरप्लेन, हवाई जहाज़ कंहिं ईजाद कयो। सो हिन जो जवाबु आहे राइट ब्रदर्स, ठीकु आहे। राइट ब्रदर्स 1903 ईस्वीअ में पहिरियों हवाई जहाज़ उॾायो। वीडियो तव्हांखे सुठो लॻे त लाइक, कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह।